अस्सलाम वालेकुम डियर स्टूडेंट्स। ही वीडियो ना आहे, हीअ उन्हनि सवालनि जो मजमूओ आहे जेके वक़्तु अचण सां अव्हांखे इम्तिहाननि में कामयाबु करे सघनि था। ठीकु आहे, अॼु मां अव्हां लाइ खणी आयो आहियां जीके जा अहिड़ा सवाल जेके बार बार टेस्टुनि में पुछा कया वञनि था। ठीकु आहे, सवाल ऐं जवाब बिल्कुलु आसान तरीक़े सां सम्झंदासीं, सिंधी वज़ाहत सां। सो वीडियो खे आख़िर ताईं लाज़मी ॾिसिजो। पहिरियों नंबर क्वेश्चन आहे असां वटि, वेन वॉज दी फर्स्ट कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान इनफोर्स्ड, यानी पाकिस्तान जो पहिरियों आइन कॾहिं लागू थियो। ठीकु आहे, सो 23 मार्च 1956 ईस्वीअ में। ठीकु आहे, पाकिस्तान जो आइन 23 मार्च 1956 ईस्वी ते लागू थियो, जंहिंसां पाकिस्तान इस्लामी जमहूरिया बणियो। ठीकु आहे, यादि रहे त हीअ तारीख़ क़ौमी अहमियत वारी तारीख़ आहे। उन तारीख़ ते हर साल पाकिस्तान डे मल्हायो वेंदो आहे। ठीकु आहे। अच्छा, ॿियो नंबर क्वेश्चन आहे असां वटि, हाउ मेनी स्टार्स आर ऑन द US फ्लैग, यानी अमेरिका जे झंडे ते केतिरा सितारा आहिनि। ठीकु आहे, सो हिन जो आंसर आहे 50। ठीकु, अमेरिका जे रियासतुनि जी नुमाइंदगी लाइ 50 सितारा लॻाया विया आहिनि। ठीकु आहे, सितारा रियासत जा निशान आहिनि ऐं अहिड़ा सवाल बैनुल अक़वामी जनरल नॉलेज में पुछा कया वञनि था। ठीकु, अच्छा, टियों नंबर क्वेश्चन आहे असां वटि, विच इज़ दी लार्जेस्ट मुस्लिम कंट्री बाय पॉपुलेशन, दुनिया जो मुसलमान मुल्क कहिड़ो आहे आबादी जी लिहाज़ खां सभ खां वॾो। ठीकु आहे, सो असां वटि आंसर आहे हिन जो इंडोनेशिया। ठीकु आहे, इंडोनेशिया दुनिया जो इस्लामी सभ खां वॾो मुल्क आहे आबादी जी लिहाज़ खां। ठीकु आहे, ऐं ॿिए नंबर ते तव्हांखे यादि रहे त पाकिस्तान जेको आहे इस्लामी वॾो मुल्क आहे आबादी जी लिहाज़। ठीकु, क्वेश्चन नंबर 4 आहे असां वटि, व्हाट इज़ दी ऑफिशियल रेजिडेंस प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान, यानी पाकिस्तान जे वज़ीर आज़म जे रिहाइशगाह जो नालो छा आहे। ठीकु आहे, सो हिन जो आंसर आहे प्राइम मिनिस्टर हाउस इस्लामाबाद। ठीकु आहे, इस्लामाबाद में वज़ीर आज़म जी रिहाइश लाइ सरकारी इमारत वज़ीर आज़म हाउस सॾिजे थी ऐं उहो इमारत मुल्क जे इंतिज़ामी मर्कज़ तौरु सुञातो वञे थो। ठीकु आहे, वीडियो सुठो लॻे त लाइक कमेंट ऐं शेयर करणु न विसारींदा। अल्लाह हाफ़िज़।